अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था धरती स्पोर्ट्स शो में। द स्पोर्ट्स शो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि ग़ुलाम मुर्तज़ा बुघियो एज़ ए स्पोर्ट्स एनालिस्ट, साईं PCB लेवल 2 कोच आहिनि ऐं फ़ख्र ज़मान क्रिकेट अकेडमी जा पिणु कोच आहिनि। इन सां गॾोगॾु मूंसां पैनलिस्ट जी टीम में साईं हिम्मत रज़ा साहब, फॉर्मर फर्स्ट क्लास क्रिकेटर, ऐं साईं मेमन साहब शिकारपुर खां मूंखे जेको आहे जॉइन कंदा। हिन सॼे प्रोसेस में अॼु जो मैच जेको आहे वर्ल्ड कप जो वॾो अहम मैच हुयो, जंहिंखे इंग्लैंड जेको आहे दिफ़ा पे कयो पंहिंजे पोएं खटियल वर्ल्ड कप खे। पर अॼु जो अपसेट मैच हुयो, सभ खां वॾो अपसेट हुयो। वर्ल्ड कप जो फेवरेट टीम हुई इंग्लैंड, जेका पंहिंजे जेका टोटल खे डिफेंड न करे सघी ऐं सिर्फ़ु हिकिड़े विकेट जे नुक़सान ते न्यूज़ीलैंड जेको आहे इहो मैच बाआसानी 9 विकेटुनि सां खटे वरितो। कोशिशि कंदासीं त हिन ते बाक़ाइदा तफ़सीली जाइज़ो वठूं ताकी उन हिसाब सां तव्हांखे ई मज़ो अचे ऐं असांखे बि वर्ल्ड कप करण में मज़ो अचे। साईं तव्हांखे भली का चवंदा कीअं था ॾिसो, जीअं तव्हांजी प्रिडिक्शन हुई त इंग्लैंड जेको आहे डिफेंड कंदी ऐं कोशिशि कंदी, पर न्यूज़ीलैंड जी टीम त जेको आहे एज़ पर यूजुअल जीअं हमेशह थींदो आयो आहे ईअं रोटेट करे जेका मैच त वन साइडेड खटे वई। जी बिल्कुलु, मैच जो रिज़ल्ट त तक़रीबन इहो ई एक्सपेक्टेड हुयो। जीअं साईं हिम्मत रज़ा साहब चयो त इंग्लैंड टोटल शॉट कयो आहे, नसरुल्ला मेमन साहब बि ॻाल्हि कई, असां बि इहो ई पाण में ज़िक्र कयोसीं पिए। पर इहा एतिरो वन साइड थींदो, एतिरो जल्दी टोटल अचीव थी वेंदो, हेतिरी उमेदु कान हुई। इन मां थोरो इहो आहे त इंग्लैंड जी जेका बॉलिंग आहे उहा थोरी एक्सपोज़ थी आहे। हालांकि हींअर बि वॾा नाला आहिनि, एतिरी ख़राबु परफॉर्मेंस जी उमेदु कोन हुई। उन पुठियां कुझु कंडीशन इशू बि आहे ऐं इन ते थोरो ब्लेम वेंदो ओवरऑल मैनेजमेंट जेका हींअर ग्राउंड्स पिचिस ते कमु पई करे, उन्हनि खे थोरो सोचणो पवंदो त एतिरो फ्लैट ट्रैक न हुअणु खपे, वन वे ट्रैफिक न हुअणु खपे। कुझु पिच में हुजे बॉलर्स जे लाइ बि थोरो घणो जूस हुजे, जंहिंमें स्विंग नज़र अचे, थोरो स्पिन नज़र अचे, उन्हनि जे बि स्किल्स नज़र अचनि। एॾो वॾो इवेंट आहे, उन इवेंट में अहिड़ी पिच जिते वन वे ट्रैफिक हले, इहो थोरो ज़्यादती आहे। क्रिकेट जो हुस्न डैमेज थो थिए। हाणे इन जे पुठियां असां क्रिकेट जे हिसाब सां इंग्लैंड खे ब्लेम नथा करे सघूं। इंग्लैंड पंहिंजे प्लान मुताबिक़, पंहिंजे होमवर्क मुताबिक़ बिल्कुलु ठीकु आई। समटाइम्स प्लान एग्ज़ीक्यूट न आहिनि थींदा, इन मतिलबु इहो न आहे त हुननि जो होमवर्क न आहे, प्लान न आहे। मुंहिंजे हिसाब सां इन में ज़्यादा जेका ख़राबी आहे उहा इहा आहे त एतिरी फ्लैट पिच न हुअणु खपे, थोरो बॉलर्स जे लाइ बि कुझु हुजे। हाणे हीअ फ्लैट पिच हुअण जे करे जेका कैलकुलेशन इंग्लैंड जी टीम मैनेजमेंट कई, उन कैलकुलेशन जे करे हू वरी टोटल पुठियां विया। उन वरी टोटल जे पुठियां वञण जे करे हू कोलैप्स करे विया। वरी बॉलिंग बि हुननि जी डिफेंड न करे सघी, जो बिल्कुलु फ्लैट पिच हुई, पिच में कुझु हुयो कोन। उनजो टोटल एडवांटेज हली वियो न्यूज़ीलैंड खे। त टीम खटे, टॉस खटे, हुननि जेका पूरी प्लानिंग कई त 300+ इंग्लैंड ठाहींदी, असां उनखे चेज़ करणु वेंदासीं, उन में हू टोटल कामयाबु थी विया। उन हिसाब सां मुंहिंजे हिसाब सां जेके अॼु जे मैच में थोरो घणो तनक़ीद, क्रिटिसिज़म या ब्लेम कजे त उहो टोटल उतां जी मैनेजमेंट कजे जिन एॾी फ्लैट पिच ठाही हुई। सर मूंसां गॾु मौजूदु आहिनि साईं हिम्मत रज़ा साहब, जैकोबाद खां फॉर्मर फर्स्ट क्लास क्रिकेटर साहब। साईं अस्सलाम वालेकुम। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं, ख़ुशि आहियो, ख़ैर बाबा। अल्हम्दुलिल्लाह किलो तव्हांखे भली कार चऊं था वरी प्रोग्राम में। कीअं था ॾिसो साईं, जीअं तव्हां चयो इंग्लैंड त वन साइडेड मैच खटण जे मूड में ही, अॼु न्यूज़ीलैंड जेका प्लान करे वेठो आहे इंग्लैंड खां, कीअं ॾिसो था हिन मैच खे? साईं जन जीअं तर्जुमो कयो त जेको आहे फ्लैट ट्रैक हुयो ऐं बैटिंग साइड जेको आहे बाक़ाइदा बाआसानी रोटेट कयो स्कोर खे ऐं हिकिड़ी विकेट जे नुक़सान ते मैच खटे वई। तव्हां कीअं था ॾिसो मैच खे साईं? बहरहाल साईं जीअं ॻाल्हि कई आहे, हक़ीक़त आहे त अहिड़ी के स्मार्ट पिच जा रोड पिचिस चऊं, सिधो पिच हो, जंहिंमें इंग्लैंड जी बैटिंग लाइन फ्लॉप वई ऐं उन खां बाद जेको आहे त न्यूज़ीलैंड खे आसानी सां इहो मैच खटे वई ऐं खटणो पियो। छो जो स्कोर 350 अहिड़ी पिचिस ते ज़रूरु ठहे आहे, पर उन्हनि जा बैट्समैन जेको आहे त रहिजी विया ऐं हिननि जा ॿई बैट्समैन बीहजी विया, जंहिंमें 2 सेंचुरियूं लॻी वियूं। ऐं पहिरियों मैच आहे, इहे अपसेट मैचुनि में थींदा रहंदा आहिनि। अॻिते हली उमेदु रखूं था इंग्लैंड मां त बहितर परफॉर्मेंस कंदी। नो डाउट सर, टीम वॾी आहे, पर जेको आहे हुनजी तरफ़ां जेका बैटिंग थी आहे न्यूज़ीलैंड जे तरफ़ां 152 जेको आहे डेवसन जेको आहे क्यान ऐं जेको आहे रविंदर जेको आहे 123 रन्स कया आहिनि। उन में जेको आहे 5 छक्का, हिकिड़े जे तरफ़ां 3 सिक्सिस, यानी कि ईअं पियो लॻो त बिल्कुलु विकेट में जान ई कान्हे का, बॉलर्स जे लाइ का सहूलियत ई कान्हे का। तव्हां छा चवंदो हिन ते? हिंदुस्तान में असल में बैटिंग पिच ठाहींदा आहिनि जेके बि जा क्रिकेटर हूंदा आहिनि, पिच ठाहींदड़ उहे कोशिशि इहा ई कंदा आहिनि त बैटिंग पिच ठहे।
किथे किथे ईअं बि थी वेंदो आहे त उहो पिच ते घणो खेॾियो थो वञे त उहो बाद में जा जंहिंजी बाद में बैटिंग थिए थी त उहो पिच स्पिन थी वेंदी आहे। हिते त वरी डे नाइट मैच में पिच में नमी पइजी थी वञे त उहा शइ बि रहिजी थी वञे। यानी कि ड्यूक फैक्टर आहे, ड्यूक फैक्टर आहे, तव्हां मक़सदु चवण जो इहो आहे त उन सिस्टम में उते रही करे पोइ ईअं त सर असां ॾिसूं था जंहिं वेदर में मैच थिए थो पियो त इन में त जेको आहे पोइ उन्हनि खे को न को नेमल बदल त करिणो पवंदो उनजो, जीअं जेको आहे रोप खणी करे ग्रास जेको आहे उनखे तव्हां ड्यू घटाई वेंदी आहे ऐं माहौल क्रिएट कयो वेंदो आहे त भई ख़ुशि ग्राउंड थी वञे त पोइ उन लाइ का न का तयारी ICC जो वर्ल्ड कप आहे, अगरि सीरीज़ हुजे इंडिया जी चलो जी पोइ उनखे त ब्लेम करे सघिजे थो, पर हीअ त ICC जो इवेंट आहे त ICC खे इन खे विकेट जे हवाले सां या क्रिकेट जे हवाले सां छा उपाउ वठणु खपनि? उहे जेके मुल्क जी टीमुनि जा कप्तान हूंदा आहिनि उहे कप्तान अहिड़ी रिपोर्ट जेकी आहे त ICC खे ॾींदा आहिनि, उहे हक़ रखनि था। हाणे पहिरियों मैच थियो आहे इन ते लाज़मी ICC जी ऐं प्लस ॿियनि कप्ताननि जी नज़र हूंदी ज़रूरु। बहरहाल बैटिंग लाइन हिंदुस्तान वटि सुठी आहे, उहो कोशिशि इहा ई कंदा त पिचिस अहिड़ियूं ई तयारु कजनि जंहिंमें उन्हनि खे फ़ाइदो पए। सही, फाइनली हिकिड़ो लास्ट वन, सुभाणे पाकिस्तान जो नीदरलैंड जो वॾो अहम मैच आहे, तव्हां छा सलाह ॾींदो पाकिस्तान क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म खे? असल में इहो आहे त कोशिशि हो बि इहो ई कंदा त टॉस खटे पहिरियों बैटिंग कंदा, यानी कि टारगेट चेस कराईंदा हो। जी 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 ऐं मूंखे त लॻे थो जेकी हीअ टीम आहे इहा 20 जी बहितर टीम आहे, अॻिते हली हिन टीम खे मुश्किलात घणियूं थींदियूं छो जो हिननि जा 9 मैच आहिनि। मां सोचां थो 4 मैच 9 मां हाराईंदा ई हाराईंदा, जंहिंमें भारत जो मैच अथनि, इंग्लैंड जो मैच अथनि, न्यूज़ीलैंड जो मैच अथनि ऐं ऑस्ट्रेलिया जो मैच अथनि। चलो साईं, वॾी महिरबानी, इंशाल्लाह वॾी महिरबानी साईं, वरी राब्तो थिए थो इंशाल्लाह, वरी वधीक तवजो तव्हांखे वठूं था। साईं मिर्ज़ा साहब त जेको आहे कैलकुलेशन पंहिंजी ॾिनी विकेट जे हिसाब सां, जीअं पाकिस्तान जी टीम जो मैच बि इन माहौल में थियणो आहे, हैदराबाद में पाकिस्तान जे मैचिस आहिनि घणी क़दुरु, त इन सॼे सिनेरियो में जेका अॼु इंग्लैंड जेका विकेट रीड कई आहे, फर्स्ट टॉस खटे करे बैटिंग कई आहे, त मां सम्झां थो त हुननि जो जेको पंहिंजो प्लान हुयो उन ते थो क़ाइमु दाइमु रहिया आहिनि, भले पोइ आउट थिया आहिनि त फ़र्क़ु त कोन थो पए। साईं उहो त असां सवेर बि अर्ज़ु कयोसीं पहिरें सेगमेंट में त इंग्लैंड जो जेको कोच आहे ब्रेंडन मैकलम, उहो पंहिंजे गेम प्लान ते ई वेंदो, मैच जे रिज़ल्ट खे हू अहमियत कोन ॾींदो, हू पंहिंजे प्लान ते ई वेंदो त तव्हां एग्रेशन सां पॉज़िटिव क्रिकेट खेॾो, पंहिंजे बॉलर्स खे हू बैक कंदो। अॼु बि जेका हुननि बॉलिंग कई आहे उन मां नज़र आयो पिए त हू एग्रेसिव क्रिकेट खेॾणु चाहिनि था, हू आउट ते विया पिए, उन में रन्स निकिरी विया। जीअं शुरू में आउट कयो सैम करन, उन खां पोइ जेकॾहिं हुनखे मथां बि आउट मिलनि हा त हू कुझु रिज़ल्ट करण जे उन में कोशिशि में या चांस में अची सघनि पिया, पर विकेट में कुझु हुयो ई कोन जो उन प्लान खे एग्ज़ीक्यूट करे सघनि हा। बॉलर्स बिल्कुलु बेबस हुया, विकेट में उहा ॻाल्हि ई कान हुई, न स्पिन आदिल रशीद खे तव्हां कहिड़ी बि तरह सां ऑर्डिनरी बॉलर, एवरेज बॉलर नथा कंसिडर करे सघो। हू सुठो बॉलर आहे, हुन पंहिंजो दुनिया में इम्पैक्ट छॾियो आहे, उन जे तहत हुन खां उमेदु हुई त विच में आउट कंदो, पर विकेट में कुझु हुयो ई कोन, जंहिंजे करे हुननि जी बैटिंग टोटल डोमिनेट कई न्यूज़ीलैंड जी, ऐं बॉलिंग साइड जे लाइ फाइट बैक करण जे लाइ कुझु बचियो ई कोन्हे, टोटल घटि, पिच में न कुझु हुअणु, त इहे सभु शयूं एॾे वॾे इवेंट में ईअं न हुअणु खपे। मतिलबु मैच में कुझु सस्पेंस वारी ॻाल्हि हुजे, कुझु थ्रिल वारी ॻाल्हि हुजे, कुझु फाइटिंग वारी ॻाल्हि हुजे, इहो वन वे ट्रैफिक ठहणु इन वॾे इवेंट जे लाइ इहा सुठी ॻाल्हि न आहे। उनखां अलावा अॼु ग्राउंड में यानी कि तमाशाई बि कोन आया, क्राउड बि कोन आयो, ऐं कंहिं हिसाब सां ईअं पियो लॻो त इंतिहाई बोरिंग मैच हुयो, वन साइडेड, यानी कि जीअं बेसबॉल जी बैटिंग थींदी आहे ईअं बेसबॉल पियो लॻो, एॾी बेबस टीम आहे। मूं इंग्लैंड जी टीम खे ईअं घटि में घटि कोन जेको आहे पंहिंजे हिसाब सां गेस कयो, पर क्रिकेट आहे तव्हांजी ॻाल्हि, त हुन में अगरि ICC इन ते ध्यानु न ॾींदी त वर्ल्ड कप अञा मुंहिंजे ख़्याल में त मज़ो किरकिरो थी वेंदो ऐं मज़ो न ईंदो। तव्हां छा चवंदो हिन ते? बिल्कुलु ईअं आहे साईं, एॾो वॾो इवेंट आहे, इन जी ख़ूबसूरती, इन जे स्किल्स जो निखार, माण्हुनि पूरी दुनिया जी जेका हिन में चाह ॾिसण जो, उहो वधाइण जे लाइ ICC खे इन ते गौर करणो पवंदो। जेका हींअर मैनेजमेंट आहे उतां जे क्रिकेटर्स खे थोरो हिन हवाले सां वाज़े हिदायत ॾिए त ठीकु आहे, बैटिंग ट्रैक्स हुअणु खपनि, वाइट बॉल क्रिकेट जी डिमांड आहे त वॾा स्कोर हुजनि, उन में जेके शाइक़ीन उहे ॾिसणु चाहींदा वॾा स्कोर, पर सेम टाइम काउंटर करण जे लाइ कुझु बॉलर्स खे हुजे न। ॾिसो न, हीउ मैच आहे, ही स्किल्स जी जंग आहे, बैटल ऑफ स्किल्स आहे, उन में बॉल ऐं बैट जो स्किल्स जो मुक़ाबिलो आहे। हाणे तव्हांखे बॉल में स्किल्स नज़र ई न ईंदो त बैट त हलंदो न, उहो त मैच थियो ई, मैच जो मतिलबु आहे जोड़, उहो मैच, टकराव, मुक़ाबिलो नज़र नथो अचे त पोइ त मैच न आहे न साईं। इहो जेकॾहिं मैच आहे त पोइ वर्ल्ड कप न आहे न।
जीअं रविंद्रा पंहिंजी तरफ़ां बॉलिंग कई पे एज़ ए लेफ्ट आर्म स्पिनर, त रविंद्रा उनखे मुंहिंजे ख़्याल में त मिसकैलकुलेट न कयो, पर रविंद्रा उनजो प्लान ज़बरदस्त वरितो हुयो, पंहिंजी ई बैटिंग जेको आहे 123 करे पंहिंजी टीम खे जेको वन साइडेड मैच खटाइण में किरदार अदा कयो। रविंद्रा लाइ छा चवंदा तव्हां? रविंद्रा ॾिसो, रविंद्रा एॾो को आउटस्टैंडिंग प्लेयर न आहे, पर हू पंहिंजी न्यूज़ीलैंड जी टीम जी शुरू खां इहा ख़ूबी रही आहे, स्ट्रेंथ रही आहे, त हू ऑलराउंडर्स क्रिकेटर्स खे बैक कंदा आहिनि। रविंद्रा के भी हू एज़ ऑलराउंडर डेवलप था कनि। हू टीम में आयो एज़ लेफ्ट आर्म स्पिनर, एज़ लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर हू टीम में आयो। हुनखे अञा हू प्रोसेस में आहे, हुनजो एक्शन अञा डिसीवेबल नाहे थियो, रिपीटेबल नाहे थियो, तंहिं हूंदे बि हू हुनखे खणी हलनि पिया ऐं हुनजी जेके बैटिंग सलाहियत आहे उनखे यूटिलाइज़ करण जे लाइ हू एज़ बॉलिंग ऑलराउंडर मां बैटिंग ऑलराउंडर ठाहे छॾियो हुनखे। ऐं नंबर 3 ते वन डाउन पोज़ीशन ते आणे हुनजी हौसला अफ़ज़ाई करे हुनजे स्किल्स मां, हुनजे टैलेंट मां, हुनजी एबिलिटीज़ मां न्यूज़ीलैंड टीम खे फ़ाइदो पियो पहुचाइनि। इहा टीम मैनेजमेंट खे क्रेडिट वञणु खपे थो, उन्हनि खे ॾियणु खपे, उन्हनि कैप्टन खे, कोच खे, टीम मैनेजमेंट खे, त हिकिड़े सुठे टैलेंट खे हू कीअं मथे आणनि पिया। छो जो सर अगरि ॾिठो वञे त इन में जेका इंग्लैंड जी बॉलिंग साइड आहे उनजी परफॉर्मेंस बिल्कुलु निल हुई आहे। वीचारा ग़रीब ईअं पियो लॻे त जीअं बेबस हुया ऐं हुननि चयो पियो त बसि मिड़ी हाणे जान छॾाइणी आहे, मैच हथ मां निकिरी विया, त आख़िर में हुन इंट्रस्ट बि ग्राउंड मां मैच मां ख़तमु थी वियो। बाल ही अॼु वॾो अपसेट आहे वर्ल्ड कप जो, पहिरियों अपसेट आहे। हा, सुभाणे पाकिस्तान जो मैच आहे, कोशिशि कंदासीं त उन ते थोरी नज़र विझूं, आख़िर में स्कोर कार्ड अॼु जो जेको आहे उहो नाज़रीन जे साम्हूं रखूं था। त पाकिस्तान जो मैच जेको सुभाणे आहे साईं, तव्हां उनखे केतिरा ॾिसो त हाणे नैदरलैंड जी टीम जे अगेंस्ट पाकिस्तान खेॾंदो, इन खां पहिरियों बि पाकिस्तान हिकिड़ो अपसेट करे चुकी आहे नैदरलैंड जे ख़िलाफ़ु। असांखे यादि आहे त उन वर्ल्ड कप में जेको आहे पाकिस्तान जी टीम ॾाढो जल्दी आउट थी हुई, जंहिंजे करे उन मथां मैम्स बि ठहिया, ॿियूं शयूं बि काफ़ी थियूं। सुभाणे वारे मैच में तव्हां पाकिस्तान क्रिकेट टीम खे केतिरा ॾिसो? सही, मूं सवेरे बि अर्ज़ु कयो त कंहिं बि टीम खे असां घटि रेट नथा करे सघूं, पर जेका ग्राउंड रियलिटी आहे, जेका ऑन पेपर टीम आहे, उहा त ज़ाहिर पाकिस्तान टीम फेवरेट आहे। उन में जेकी नाला आहिनि, मैच विनर्स आहिनि, उहे पाकिस्तान वटि घणा आहिनि। उन हिसाब सां त पाकिस्तान खे असां फेवरेट करार ॾेई सघूं था। पर जीअं असां हिम्मत राज साहिबु ॻाल्हि कई त जेकी अॻिते टफ मैचिस ईंदा, बहितर अपोनेंट्स ईंदा, उन्हनि ख़िलाफ़ु थोरी स्ट्रगल थींदी। पर उमेदु आहे त सुभाणे सुठो आगाज़ कंदा, सुठो टूर्नामेंट जे हिसाब सां स्टार्ट वठंदा, पोइ उनखे इनशाअल्लाह अलाह कंदो त जीअं जेकर पाकिस्तान जा बैट्समैन सुभाणे सुठो रन्स कनि था ऐं असांजा ओपनर्स स्ट्रगल कनि पिया, उहे फॉर्म में वापसि अचनि था ऐं सुठे मार्जिन सां मैच खटनि था, त पाकिस्तान खे वर्ल्ड कप में सुठो स्टार्ट मिली वेंदो, सुठो आगाज़ मिली वेंदो। उन सां जेका पाकिस्तान टीम जी रेपुटेशन थोरी डिस्टर्ब थी आहे, उहा बहाल थी वेंदी ऐं पाकिस्तान खे हिकु अधु मैच अहिड़ो खटणु खपे, उहो ज़रूरी आहे हींअर पाकिस्तान टीम जे लाइ, जंहिंसां थोरो हिन जो मुराल मथे अचे, टीम थोरो वरी पंहिंजे रंग में, पंहिंजे रिदम में, पंहिंजे मोमेंटम में अचे। उन जे लाइ ज़रूरी आहे सुभाणे जी विक्ट्री पाकिस्तान जे लाइ तमामु अहम मैच आहे। इन हिसाब सां न त वर्ल्ड कप जो आहे या नैदरलैंड जे ख़िलाफ़ु आहे, पाकिस्तान खे सुठी विक्ट्री खपंदी आहे। उमेद था रखूं सुभाणे इनशाअल्लाह अलाह कंदो ईअं थींदो। जीअं असांजी टीम में जीअं जो ट्रेक असां ॾिठोसीं त न फास्ट बॉलर्स खे पियो सपोर्ट करे, न स्पिनर्स खे पियो सपोर्ट करे। पाकिस्तान जी क्रिकेट टीम में असां वटि नसीम शाह बि अनफिट थी वियो आहे। हाणे असां वटि फास्ट ट्रैक जे हवाले सां हिकिड़ो फास्ट बॉलर आहे, मां सम्झां थो सर प्रोग्राम जो वक़्तु बि पूरो थी वियो आहे, त सुभाणे वरी लाइव वेंदासीं। नाज़रीन, असां सुभाणे इनशाअल्लाह लाइव वेंदासीं एक्ज़ैक्टली 1 बजे, त पोइ द स्पोर्ट्स शो लाज़मी ॾिसिजो। उन में वधीक पाकिस्तान क्रिकेट टीम जे मुतलिक़, नैदरलैंड जी टीम जे मुतलिक़ तबसरा ॾींदासीं। अल्लाह हाफ़िज़।